अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जे मुतलिक़ दोस्तों अॼु अपडेट्स शेयर कंदासीं तव्हांखे अचण वारे एपिसोड जे बारे में बहितरीन ख़बर आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा शेयर कंदा ऐं बेल आइकन खे ऑल ते कंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां अचण वारा एपिसोड आख़िर दुलाब जा किथे कहाणी वञी पुॼंदी। अचण वारे एपिसोड में दोस्तों हिकिड़ो कमु ज़रूरु थियण वारो आहे, उहो आहे शाहनवाज़ ख़ान जी शिकस्त। जीअं जीअं हाणे एपिसोड वधंदा वेंदा अॻिते तीअं तीअं शाहनवाज़ ख़ान जी शिकस्त यकीनी में बदिलबी वेंदी ऐं होॾां रहज़न ऐं मुराद वारनि खे मंसूर ख़ान जी बेगुनाही जो त यकीन थी चुको आहे, लेकिन हाणे उन्हनि खे मुराद जी बेगुनाही जो बि यकीन तमामु जल्द थींदो ऐं उन खे इहो बि ज़हन में यादि ईंदो त असां जंहिं शैतान जे करे मुराद सां जहिड़ो जोड़ियोसीं असांखे उन मुराद एतिरो नुक़सानु नाहे ॾिनो जेतिरो इन शैतान शाहनवाज़ ख़ान ॾिनो आहे। पोइ किस तरह मां तव्हांखे अॻे ॿुधायो त मिठण वारो खून इहो फिरी गिरी शाहनवाज़ ख़ान जे कंध में पवंदो, छो त करायो बि उन हुयो खून ऐं इहो रहज़न वारनि खे ख़बर पइजी वेंदी, उहा पइजी चुकी आहे। पोइ किस्त में तव्हां ॾिठो उन्हनि खे पक थी वई त मिठण खे शाहनवाज़ ख़ान मरायो हुयो ऐं मुराद वारा बेगुनाह हुया, मंसूर बि बेगुनाह हुयो। हाणे आहिस्ता आहिस्ता ही सभिनी खां माफ़ियूं वठंदा ऐं शाहनवाज़ ख़ान जे लाइ अहिड़ियूं त कड़ोकियूं तयारु कंदा, पर शाहनवाज़ ख़ान खे डायरेक्ट हथु विझण जे मतिलबु इहो आहे त जेल में वञणु। उहो मंसूर ख़ान जो सहारो वठंदा। मंसूर ख़ान जीअं ॿाहिरि ईंदो पोइ शाहनवाज़ ख़ान जा ॾंद खटा कंदो। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।